नौशरो फिरोज़ मां के ख़बर ॾींदा आहियूं। ब्यूरो चीफ फैसल भट्ट जी रिपोर्ट मुताबिक़ डिप्टी कमिश्नर नौशरो फिरोज़ मोहम्मद अरसलान सलीम जी सदारत हेठि हज़रत अली करमुल्लाह वजहू जी योमी शहादत जे इंतज़ामनि जे सिलसिले में इजलास थियो। उन मौक़े ते हुन चयो त हज़रत अलीअ जी ज़िंदगी असां लाइ नूर आहे, असांजी तालीमातूं समूरियूं मुस्लमाननि लाइ आहिनि। इजलास में समूरनि मकतब फ़िक्र जे आलमनि ऐं कानून नाफ़िज़ कंदड़ इदारनि जे अमलदारनि शिरकत कई। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर सेप्को खाते जे आफ़ीसरनि खे हिदायत कई त योम अली जे मौक़े ते लोड शेडिंग जो अदालो कयो वञे। उन म्यूनिसिपल खाते ऐं टाउन आफ़ीसरनि खे हिदायत कई त शहर में सफ़ाई सुथराई ऐं रोशनी जा इंतज़ाम कया वञनि। हुन सिहत खाते जे अमलदारनि खे हिदायत कई त समूरनि इस्पतालनि में डॉक्टरनि, पैरामेडिकल स्टाफ, दवाउनि ऐं एम्बुलेंसिस जो बंदोबस्तु कयो वञे, गश्त वधायो वञे ऐं बाज़ारनि में सेक्टर जी सूरतहाल खे वधीक बहितर बणायो वञे। हुन समूरनि असिस्टेंट कमिश्नरनि खे चयो त हू तालुके सतह ते अमन कमेटीअ सां गॾिजाणियूं करे इंतज़ामनि खे बहितर बणाए।